जय झूलेलाल। शदाणी दरबार द्वारा युवा मंडल द्वारा ज़रूरतमंदनि खे कंबल ऐं रजाई वितरण कयो वियो। त शदाणी दरबार युवा मंडल द्वारा हर वर्ष शदाणी दरबार जे नवम पीठाधीश्वर पूज्य संत श्री डॉक्टर युधिष्ठिर लाल महाराज जन जे आशीर्वाद सां ज़रूरतमंदनि खे कंबल ऐं रजाई जो वितरण कयो वेंदो आहे। हिन वर्ष भी इहा सेवा पिछले 6 ॾींहनि खां जारी आहे। संस्था जा सदस्य रात्रि 11 खां 1 वॻे ताईं शहर जे विभिन्न क्षेत्रनि में घुमी करे खुले आकाश जे नीचे कड़कड़ाती ठंड में सुम्हियल ज़रूरतमंदनि खे कंबल पाराइण जी सेवा कंदा आहिनि, जंहिंमें अध्यक्ष अमृत बत्रा, रोशन आहूजा, अंकित पहवानी, ओमी वाधवानी, ऋतिक बजाज, रवि परयाणी, संतोष चंदवानी, श्याम बजाज, चंद्र बत्रा, संतोष गेहानी, सूर्या शदाणी, चंदर साहित्य, सूरज जेठानी, चांद विनेश, सोनू, जतिन गेहानी, सनी बजाज आदि मौजूद रहंदा आहिनि। जय झूलेलाल।